आइनाज़ में पासे वाक़े ॿुधाईंदा आलूतकोट डिजी में आम वापे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि, जंहिं सबबि आवाम परेशान आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे परवेज़ गोपान। कोट डिजी में आम वापे जी शयुनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। रोज़ाने जी बुनियाद ते इस्तेमाल थींदड़ खाधे पीते जे शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। गोश्त, मच्छी, मुर्गी समेत सब्ज़ी जा रेट बि आसमान ते बीठल आहिनि। अटे, गे ऐं खंड जे अघनि ते बि कंट्रोल नाहे थी सघियो। वधंदड़ महांगाई शहरनि जूं रड़ियूं कढे छॾियूं आहिनि। मुर्गी ऐं गोश्त जी ॻाल्हि कजे त इहे ग़रीब अवाम जे लाइ सिर्फ़ु ॾिसण जी हद ताईं रहिजी विया आहिनि। यकीन कंदो एतिरी महांगाई थी वई आहे, जेको वीचारो रोज़मर्रा जी ज़िंदगी में कमाए गुज़र सफ़र करे जेको 5 रुपया कमाईंदो हुयो, उहो महीनो पूरो जेको आहे गोश्त ऐं मच्छी ऐं इन हवाले सां मुर्गी जे हवाले सां उहो वीचारो घर में ॾिसी कान थो सघे। जेके वाइपे रोज़मर्रा जे हिसाब जेके वाइपे जूं शयूं बिल्कुलु महांगा थी विया आहिनि। असांखे को रिलीफ कोन्हे सरकार पारां। यूटिलिटी स्टोर आहिनि सिर्फ़ु नाले में आहिनि, असांखे हिन महिल यादि ई कोन्हे असांखे कॾहिं काशे मिलियो हुजे या तूं काशे वरितो हुजे। महांगाई हद खां वधी वई आहे। मुर्गी गोश्त जेको आहे खाइण खां चढ़ी वियो आहे। भई अटो त मिले ई कोन थो। वठनि 1300 में था ॾियनि 2600 में अटो था। यूटिलिटी ते त मिले ई कोन थो। 2 चकर मां पाण में यूटिलिटी स्टोर ते खंड, गे, अटो 3 आइटम कोन्हनि, बाक़ी साबुण वरी खणूं। हाणे साबुण बाद छा कयूं? ॾाढी महांगाई थी वई आहे। मच्छी बि महांगी लॻी पई आहे, गोश्त महांगा लॻा पिया आहिनि, अटो महांगो लॻो पियो आहे। हिते जेको ग़रीब माण्हू आहे ॾाढो परेशान आहे। हिते असां सिंध हुकूमत खे चऊं था, बाबा अपील था कयूं त कुझु हिन ते कंट्रोल करे। हिते ॾाढी महांगाई थी वई आहे, माण्हू परेशान आहिनि। महांगो, गिहु महांगो, खंड महांगी, हर आइटम ॾींहों ॾींहुं चढ़ंदा था वञनि। ग़रीब ॾींहों ॾींहुं पोइते पवंदो थो वञे। शहरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि जो चवणु हो त जेका हिते कोट डिजी में जेके आम वापे जी शयुनि में महांगाई थी वई आहे, उन्हनि इंतिज़ामिया खे अपील कई आहे त आम वापे जी शयुनि में महांगाई घटि कई वञे, जीअं ग़रीब आवाम मिस्किन खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन टीम सां गॾु परवेज़ गोपान, आवाज़ TV, कोट डिजी।